बरसातुनि सबबि मकड़ी जे आसपास जा केतिरा ई कचा घर रही पट पइजी विया। मारवाड़ा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। इंतज़ामिया मनपसंद माण्हुनि खे नवाज़े रही आहे। ठटे मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासकेली मूजिबि उन सिलसिले में जुंगशाहीअ जे भरपासे सावणी बरसातुनि जी तेज़ वसकारे बाद कोहिस्तानी इलाइक़ा सख़्तु मुतासिर थियण सां गॾु केतिरा ई कचा घर रही पट पइजी विया आहिनि। चाड़ी स्टाफ भरिसां ॻोठु ख़ान मोहम्मद ख़ासकेली जे रहवासियुनि ज़ीनत जुड़ियल ख़ासकेली, बेवा सुखान, नूरो ख़ासकेली, शरीफ़ ख़ासकेली, अशरफ ख़ासकेली, मजीद ख़ासकेली, गुलज़ार ख़ासकेली, अज़ीज़ ख़ासकेली समेत 30 खां मथे पोरियतनि जा अझा रही पट पइजी विया आहिनि। मुतासिर ॿुधायो आहे त घर रहण सबबि हू खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। इंतज़ामिया अञा ताईं असां ॾांहुं नाहे पहुती, फौरी तौर ते संदन मदद कई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।